वेलकम बैक नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भलीकार चऊं था। ब्रेक खां पहिरीं असीं हैदराबाद ऐं टंडो अलायार जे में जेके सूबाई ऐं क़ौमी तक आहिनि उन्हनि बाबति तव्हांखे आगाही पे ॾिनी। जहांगीर सेड़ो साहिबु असां सां लाइन ते मौजूदु हुयो ब्रेक खां पहिरियां। हैदराबाद जा जेके क़ौमी तक हुआ उन्हनि बाबति हुननि असांखे आगाही ॾिनी। हाणे जेके हैदराबाद जा 6 सूबाई तक आहिनि उन्हनि बाबति खां असां आगाही वठंदासीं। अच्छा, असांखे जहांगीर साहिबु इहो ॿुधायो त PS 62 जो को नालो तब्दील थियो आहे छा नई तकबंदीअ खां पोइ? जी न, बिल्कुलु PS 62 जो को बि नालो तब्दील न थियो आहे। नई तकबंदियुनि में तव्हांखे ॿुधाए थो हलां तफ़सीली तौर ते थोरो जी जी त PS 60, 61, 62 ऐं 63 ऐं जेको 64 ऐं 65 ऐं जेको 65 इहे 6 तक जेके आहिनि से टोटल सूबाई असेंबलीअ जा आहिनि ऐं जिन में का बि तब्दीली कंहिं क़िस्म जी न आई आहे। अच्छा, ही 60 ऐं 61 त टंडो अलायार जा आहिनि न? 60 एकड़ टंडो अलायार 60 जेको आहे हैदराबाद 1 आहे। अच्छा, टंडो अलायार न आहे। अच्छा, ही हाणे चेंजिंग थी हूंदी। असां तव्हांखे 2018 जा अंग खर पिया ॿुधायूं। न, 2018 में जेको आहे पोइ तब्दील थी 2060 थियो आहे जेको हैदराबाद 1 आहे जी। टंडो अलायार न आहे, हैदराबाद 1 आहे। इन PS 60 जंहिं ते जाम खान शोरो जेको आहे उम्मीदवार आहे साबिक़ वज़ीर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां। अच्छा, अयाज़ लतीफ़ पलीजो साहब 2018 में जेको अपोनेंट हुयो। अच्छा, हाणे इन तक ते छा सूरत हाल आहे? 2018 में त कादिर बख्श मंगसी साहब जेको STP जा चेयरमैन आहिनि उहे बि मैदान ते हुआ। हिन भेरे छा सूरत हाल पिया ॾिसो ख़ासि तौर ते जेके क़ौम परस्त जमायतूं आहिनि उन्हनि जी? जी, आउं तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेको PS 60 ते जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां जाम खान शोरो नामज़द उम्मीदवार आहे। उन खां अलावा डॉक्टर कादिर मंगसी जो नामज़द उम्मीदवार हो जेको GDA जो उम्मीदवार अयाज़ लतीफ़ पलेजो जो हक़ में हथु खणी वियो हो। ऐं हुन खां पोइ जेका हींअर सूरत हाल जेका ॾिसण में थी अचे जेको वधीक जेको आहे सो क़रीबी मुक़ाबिलो थींदो उहो जेको आहे सो GDA जो अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जाम खान शोरो जे विच में थींदो। अच्छा, PS 63 जी छा सूरत हाल आहे? शर्जील इनाम मेमन साहब ऐं मोहम्मद अली काज़ी साहब 2018 में हिते बि वॾो हिकिड़ो ज़बरदस्त मुक़ाबिलो थियो, चूंड चहचट हो। हाणे छा सूरत हाल आहे हिते? जी, उते जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां साबिक़ सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नामज़द उम्मीदवार आहिनि उन्हनि जे साम्हूं जेको आहे सो साहिर अयाज़ जेको आहे सो अयाज़ लतीफ़ जेको आहे उहो उम्मीदवार हो, पर उहो जेको आहे सो विड्रा करे हक़ में हथु खणी वियो हलियो हुननि जे। इन खां अलावा हाणे उते जेको आहे सो मुक़ाबिलो आहे हरीश जामोद जो ऐं उन्हनि जे साम्हूं जेको आहे सो इन खां अलावा मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो उम्मीदवार नवीद हुसैन जेको आहे सो आम्हूं साम्हूं आहे। अच्छा, PS 64, 65, 66, 67 इन्हनि जो बि असांखे थोरो तफ़सीली ॿुधायो कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार मैदान ते आहिनि, किथे तव्हां टफ मुक़ाबिलो पिया ॾिसो या किथे नओं उम्मीदवार आहे? PS 64 हैदराबाद 4 जेको आहे सो उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी जेको आहे आजिज़ धामरा जे गुज़िरियल दफ़े कॉन्टेस्ट कयो हो त हींअर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां हींअर मज़बूत उम्मीदवार तौरु उहो ॾिठो पियो वञे। उन खां अलावा उनजे साम्हूं जेको आहे सो मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो वसीम शाह जेको आहे सो मज़बूत उम्मीदवार ॾिठो पियो वञे ऐं हिन ॿिन्ही जे विच में जेको आहे सख़्तु मुक़ाबिले जी तवक़ो आहे। PS 65 ते आउं तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां सनम टालपुर जेका आहे सा जेका पहिरीं 2018 में नामज़द हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां ऐं हुनजे आम्हूं साम्हूं अगरि ॻाल्हि कंदासीं त मज़बूत उम्मीदवार तौरु मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो ज़ीशान नक़वी जेको आहे सो मज़बूत उम्मीदवार तौरु साम्हूं नज़र अची रहियो आहे। अच्छा जहांगीर, 2018 जो जेकॾहिं पाण जाइज़ो वठूं था त अक्सर तकनि ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जी जेका पोज़ीशन आहे उहा सेकंड ते हुई। हाणे जेतोणीकि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 2024 जे चूंडुनि खां ॿाहिरि आहे त हाणे उते छा कैंडिडेट ॾिसो पिया PTI जा आज़ादु हैसियत में या सीट एडजस्टमेंट थी वई आहे GDA सां या का ॿी जमायत सां? न, बिल्कुलु का बि PTI जी एडजस्टमेंट कोन थी आहे। PTI जा जेके आहिनि उम्मीदवार उहे पंहिंजी जॻह ते बीठल आहिनि, पर उहे आज़ादु हैसियत में जेको आहे सो इलेक्शन विड़ी रहिया आहिनि। जीअं त 2018 जी चूंडुनि में हुननि जो निशान बेट हो त हिन वक़्तु उन्हनि खे उहो निशान न आहे मिलियो, इन करे आज़ादु हैसियत में जेको आहे चूंडूं विड़ी रहिया आहिनि। पर उहे उन्हनि खे ईअं नथो चई सघिजे त हू के मज़बूत जेके उम्मीदवार जी हैसियत में इलेक्शन विड़ी सघनि था। अच्छा, त इन जो फ़ाइदो कंहिंखे थींदो? हाणे मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं PTI उन रोड खां ॿाहिरि आहे, मुख़्तलिफ़ निशान आहिनि, वोटर जेके आहिनि ज़ाहिर आहे उहे कंफ्यूज़ हूंदा या निकिरंदा या ॿाहिरि ई कोन निकिरंदा। ज़ाहिर आहे PTI जो हिकिड़ो पंहिंजो जॾहिं चूंड निशान हो त उनजो फ़ाइदो छा पीपल्स पार्टी खे थी सघे थो हैदराबाद में? ॿुधायां
ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे थींदो ऐं ख़ासि तौर ते जेको आहे सो जेका MNA जी सीट आहे वसीम राजपूत जेका पाकिस्तान पीपल्स जो नामज़द उम्मीदवार आहे उन में फ़ाइदो थी सघे थो त हिन दफ़े पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा हिकु इज़ाफ़ी सीट हितां हैदराबाद मां खणी सघे थी। ऐं उन खां अलावा आउं तव्हांखे ॿुधायां PS 64 ते जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार उन जी जेका असां कवि इम्कान आहिनि त उहा इहा सीट जेको आहे हिन दफ़े आजिज़ धामरा जेको आहे उहा सीट ज़रूरु कढंदो था। अच्छा जहांगीर हिकिड़ी शइ मां सम्झणु चाहियां थो तव्हां खां मां शुरू में उहो सवाल कयो पर थोरी कंफ्यूजन हुई जंहिंजे करे मां उनखे अञा ताईं सम्झी न सघियो आहियां। असांखे तव्हां हैदराबाद ज़िले जा जेके सूबाई तक आहिनि उन्हनि जा थोरो नाला असांखे क्लियर करे ॿुधायो छाकाणि त 2018 जो जेको असां वटि अंगखर आहे एज़ पर रिकॉर्ड ऑफ इलेक्शन कमीशन उहो जेको आहे सो 67 ताईं आहे ऐं तव्हां 61 62 जी का ॻाल्हि कयो पिया जेका 65 ताईं आहे जेको आहे 60 खां 65। ऐं तव्हांखे ॿुधायां त PS 60 हैदराबाद 1 उन खां पोइ PS 61 हैदराबाद 2 उन खां पोइ PS 63 हैदराबाद 3 ऐं PS 64 हैदराबाद 4 ऐं उन खां पोइ PS 65 हैदराबाद 4 जेको आहे हैदराबाद 5 आहे। हीअ तव्हां हैदराबाद ज़िले जी ॻाल्हि था कयो न? जी पूरे हैदराबाद ज़िले जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। ठीकु आहे। अच्छा नई तकबंदी खां पोइ का फेरफार थी आहे हिननि में का पॉपुलेशन या एरिया वाइज? का फेरफार कोन थी आहे, सिर्फ़ु नंबर ऑफ जेको आहे सो कॉन्स्टिट्यूंसी हो उन्हनि में थोरी तब्दीली आई आहे बस। ठीकु आहे। अच्छा 2018 में जीअं मां ॿुधायो हुई त GDA जे ई चवण ते डॉक्टर कादिर मंगसी हथ खयो हो ऐं उन ज़माने में मूंखे यादि हूंदो त इहे ख़बरूं बि हलियूं हुयूं त अयाज़ लतीफ़ अली जे ऐं डॉक्टर कादिर मंगसी में इहो तय थियो आहे त 18 जी इलेक्शन अयाज़ लतीफ़ अली जो विढ़ंदो, पोइ जेका नेक्स्ट इलेक्शन हूंदी उनमें अयाज़ उम्मीदवार न हूंदो ऐं डॉक्टर कादिर मंगसी हूंदो। अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं हलियूं हुयूं। सदाकत केतिरी आहे अवां ॿुधाए सघो था जो हींअर डॉक्टर कादिर मंगसी साहब जो स्टेटस छा आहे? जी बिल्कुलु इन ही हो, गुज़िरियल दफ़े हुननि जो एग्रीमेंट 2018 में इन ही हो, पर हिकु दफ़ो ॿीहर वरी अयाज़ लतीफ़ अली जो जेको आहे सो GDA जो मुतफ़िक़ा उम्मीदवार जेको आहे सो आयो आहे। डॉक्टर कादिर मंगसी हिन वक़्तु हिन चूंडुनि में हैदराबाद मां उते किथे बि हिननि जो उम्मीदवार बीठल न आहे ऐं मुसलसल जेको आहे सो हू पासीरा आहे हिन इलेक्शन मुहिम खां जेको आहे हिन वक़्तु अयाज़ लतीफ़ अली जो जेको आहे सो उन तक ते जंहिंजी हिमायत डॉक्टर कादिर मंगसी कई ऐं पंहिंजे उम्मीदवार खे हथ खयो। अच्छा ॿियनि कॉम्प्रेस जमायतुनि जी छा सूरत हाल आहे? पाण जेकॾहिं 2018 में ॾिसूं त SUP जो बि कैंडिडेट हिकिड़ो हुयो पर अयाज़ लतीफ़ अली जो साहब जेतोणीकि GDA जो उम्मीदवार आहे पर कॉम्प्रेस त सियासत में बि उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो कद काठ आहे त ॿियूं जेके सियासी जमायतूं आहिनि उन्हनि जो छा स्टेटस आहे अयाज़ लतीफ़ अली जे साहब बाबति? जी बिल्कुलु कॉम्प्रेस जमायतूं जेके बि आहिनि उहे हिन वक़्तु सपोर्ट करे रहियूं आहिनि अयाज़ लतीफ़ अली जेको जीअं 2018 में SUP जो पंहिंजो उम्मीदवार हो, डॉक्टर कादिर मंगसी जो पंहिंजो उम्मीदवार हो, पर हिन वक़्तु इहे सभु धुरियूं जेके आहिनि से उहे अयाज़ लतीफ़ अली जो खे सपोर्ट करे रहियूं आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी जहांगीर सेड़ो साहब तव्हांजी। हैदराबाद में सही हर चूंडुनि में इहा दिलचस्प सूरत हाल पैदा थींदी आहे नसीर साहब, ख़ासि तौर ते PS 62 ते जंहिंजो हाणे नंबरिंग जंहिंजी चेंज थी आहे, जाम ख़ान शोरो ऐं अयाज़ लतीफ़ अली जे साहब वारो तक। पहिरियों त कॉम्प्रेस धुरियूं पाण में ई कोन ठहंदियूं हुयूं न हिन तक ते त ज़ाहिर केरु बीहंदो। डॉक्टर कादिर मंगसी साहब, अयाज़ लतीफ़ अली साहब हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयानबाज़ी बि थी, प्रेस कॉन्फ्रेंसूं बि थियूं, इल्ज़ाम बि लॻा ऐं फाइनली पोइ ईअं थियो जो डॉक्टर कादिर मंगसी हथु खणी विया हुआ ऐं उन्हनि ॾींहंनि में इहो तय थियो हो या ख़बरूं हलियूं हुयूं त नेक्स्ट इलेक्शन जॾहिं बि थी जीअं थियणी हुई हाणे 24 में पई थिए त उते पोइ वरी डॉक्टर कादिर मंगसी साहब हूंदो, पर हिन भेरे हू एक्टिव बिल्कुलु नज़र कोन पिया अचनि। बाक़ी ॾिसूं था अयाज़ लतीफ़ अली साहब जो जेको वर्क आहे उहो हलंदड़ आहे, डोर टू डोर हू जेके वञनि पिया, सोशल मीडिया ते बि काफ़ी एक्टिव आहिनि ऐं उते हू माण्हुनि सां मिलनि बि था। ॿिए पासे जाम ख़ान शोरो जेको आहे उहे ज़ाहिर कामयाबु हिकिड़ा माना मज़बूत उम्मीदवार आहिनि, छाकाणि त हुनजे पुठियां हिकिड़ी पार्टी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वज़ीर बि रही चुका आहिनि। लास्ट ईयर अयाज़ लतीफ़ अली साहब 13,000 वोट खया हुआ। सो हिन इलेक्शन में ॾिसूं था त सूरत हाल छा थी बीहे हैदराबाद जिन्हनि तकनि ते। वंस अगेन पाण जेकॾहिं कोशिशि कयूं असांजी टीम खे चवंदासीं त GM पिताफ़ी साहब सां जेकॾहिं राब्तो थिए त ही पंहिंजा ॿई ज़िला जेके आहिनि उहे कवर थी वेंदा त पाण उन्हनि ते ॻाल्हि ॿोल करे सघंदासीं। बहरहाल ही जेका अॼु जी सूरत हाल हुई, 2 डिस्ट्रिक्ट्स जेके आहिनि टंडो अलायार ऐं उन सां गॾोगॾु हैदराबाद, उन्हनि जे हवाले सां पंहिंजे ॾिसंदड़नि खे असां तफ़सीली तौर ते आगाह कयो त टंडो अलायार में क़ौमी असम्बली जो हिकु ई तक हो, 2 सूबाई तक हुआ ऐं उन्हनि तां पीपल्स पार्टी कामयाबु थी। बाक़ी हैदराबाद में ज़रूरु दिलचस्प जेके मुक़ाबला थिया हुआ
ऐं तॾहिं MQM काफ़ी सीटूं खयूं हुयूं। PTI बि जेका हुई तक़रीबन लतीफ़ाबाद या उर्दू आबादी वारा जेके इलाइक़ा आहिनि उते 2 नंबर ते रही हुई, पीपल्स पार्टी 3 नंबर ते रही। आजिज़ धामरा साहब जेके आहिनि उहे मुसलसल कोशिशि कंदा रहिया आहिनि हिन तक तां, अॻु में कामयाबु न थिया आहिनि। पीपल्स पार्टी उन्हनि खे सेनेटर बि कयो, काफ़ी एक्टिव आहिनि ऐं हिकिड़ो वर्कर लेवल जो हिकिड़ो माण्हू आहे। ज़ाहिर आहे उन्हनि जी पार्टी में हिकिड़ी सुठी हिकिड़ी पंहिंजी साख आहे। सो हिन भेरे वंस अगेन उन्हनि कोशिशि कई आहे। ऐं जीअं जहांगीर बि असांखे ॿुधायो पियो त PTI नाहे जेकॾहिं हाणे या उन्हनि जा उम्मीदवार आज़ादु हैसियत सां चूंड विढ़नि था त उन्हनि जे वोटर्स ते ज़रूरु फ़र्क़ु पवंदो। सो उनजो फ़ाइदो ओवरऑल पंजाब में त नून लीग खे थींदो। सिंध में उहे तक जिते PTI पहिरें एक्टिव हुई 2018 जी चूंडुनि में, हाणे घणे भाङे इम्कान इहो आहे त उन्हनि तकनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे बेनिफिट थींदो, फ़ाइदो थियण जो इम्कान आहे। बाक़ी त हाणे हतमी नतीजा जॾहिं ईंदा त पाण उन ते का हतमी राय ॾेई सघंदासीं। मुंहिंजो ख़्यालु आहे त डेफिनेटली फ़ाइदो पीपल्स पार्टीअ खे थींदो, छाकाणि त पीपल्स पार्टी सिंध में स्ट्रॉन्ग पार्टी रही आहे। ख़ासि करे पाण जेकॾहिं बरहाड़ी जी ॻाल्हि कयूं, उते जेकॾहिं कुझु तकनि ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सरगर्म हुई या जेकॾहिं उते उन्हनि कामयाबी हासिलु कई, त हाणे जॾहिं बेल्ट पेपर ते बेट जो निशानी न हूंदो त उनजो फ़ाइदो सौ सिधो जेको आहे सो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ई वेंदो। छाकाणि त आज़ादु हैसियत में जेकॾहिं PTI जा उम्मीदवार अचनि बि था त हाणे जीअं तव्हां कल्ह ॿुधायो त मुख़्तलिफ़ उन्हनि जा चूंड निशान आहिनि। कंहिंखे बूट जो निशान आहे, कंहिंखे वाङण जो निशान आहे, कंहिंखे चेनक जो निशान आहे, कोई व्हील चेयर आहे त इहे जेके निशान आहिनि इहे सदाईं जेको आहे सो जेके वोटर्स आहिनि उन्हनि खे कंफ्यूज़ कंदा आहिनि। सो हाणे जेका सिचुएशन आहे न रुगो पीपल्स पार्टी जे लाइ, पर जंहिं बि सूबे में, जंहिं बि एरिया में, जंहिं बि ज़िले में जेकॾहिं कंहिं जमायत जी अक्सरियत रही आहे या उहा मज़बूतीअ सां उतां कामयाबु थींदी रही आहे, त अहिड़े क़िस्म जी जेका सिचुएशन आहे जेका हिन वक़्तु आहे, त उते जेके मुख़ालिफ़ जमायतूं आहिनि ऐं उन्हनि खां जेकॾहिं पार्टी जो निशान खसिजी वञे त उन्हनि जो डेफिनेटली जेको फ़ाइदो आहे उहा अपोनेंट ख़ासि करे जेका मज़बूत अपोनेंट पार्टी हूंदी आहे उनखे ई थींदो आहे। सो सिंध में बि ईअं ई थींदो ऐं हिन में कराची में मसइलो थी सघे थो नसीर साहब, छाकाणि त MQM हिकिड़ो अल्टरनेट मौजूदु आहे। हैदराबाद ऐं टंडो अलायार जी जॾहिं पाण तफ़सील पे ॾिनासीं क़ौमी ऐं सूबाई तकनि जा, त उते बि MQM जो हिकिड़ो सुठो वोट बैंक नज़र आयो असांखे। MQM जो ॾिसो न कराची में वंस अगेन पाण वरी जॾहिं उन ते ॻाल्हाईंदासीं त MQM में जेको लंडन वारो भाई साहब वेठो आहे न, स्टिल उहो मैटर करे थो। जेकॾहिं उहो जीअं माज़ी में जेके इलेक्शन थिया आहिनि तव्हांखे यादि हूंदो त उहो बाइकाट जी कॉल ॾींदा आहिनि त पोइ टर्नआउट तमामु घटि हूंदो आहे, माण्हू न निकिरंदा आहिनि। सो हिन भेरे इहे ख़बरूं बि हलियूं त उन्हनि सां बि के राब्ता थिया त अव्हां बाइकाट जो सॾु न ॾिजो, छाकाणि त डपु इहो जेकॾहिं हू बाइकाट कंदा त उनजो फ़ाइदो पीपल्स पार्टी ऐं PTI खे थियणो आहे। हाणे PTI बि जहिड़ो कर उन मैदान मां आउट आहे त कराची वञा बि पाकिस्तान पीपल्स पार्टी काफ़ी पुरुमीद आहे। ऐं हींअर ज़ाहिर मेयर जेको आहे उहो वॾो मैटर थो करे, मेयर कराची जो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे। सो हिन भेरे जेके क़ौमी असेंबली जूं जेके 22 सीटूं आहिनि उन ते पीपल्स पार्टी जी दावा त पंहिंजी जॻह ते आहे त 10 खां 12 खणंदा, पर जेकॾहिं 7 खां 8 सीटूं बि क़ौमी असेंबली जो खणनि था त इहो हिकिड़ो वॾो अंग हूंदो। ऐं सूबाई जेके सीटूं आहिनि उन्हनि ते बि पीपल्स पार्टी हाणे काफ़ी जेके आहिनि स्ट्रॉन्ग कैंडिडेट्स बीहारिया आहिनि। सो इते बि PTI जो कमज़ोर थियणु ऐं MQM ऑलरेडी कमज़ोर आहे। जेकॾहिं वरी वंस अगेन का लंडन मां अहिड़े क़िस्म जी कॉल अची वई त पोइ सूरत हाल चेंज थी सघे थी ऐं उनजो बि फ़ाइदो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे थी सघे थो। छाकाणि त माज़ी में जॾहिं MQM जी फिनामिना न हुई या उनखे रियासती सपोर्ट न हुई त कराची मंझां पीपल्स पार्टी कामयाबु थींदी रही आहे। इवन जेके लतीफ़ाबाद वारा इलाइक़ा आहिनि उतां पीपल्स पार्टी सदर वारनि इलाइक़नि मां कामयाबु थींदी रही आहे। सो हाणे ॾिसूं था सूरत हाल छा आहे। पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थिए थी त हू ॿुधाइनि था त उन्हनि हिकिड़ी चङी मोचारी जेका आहे हिकिड़ी तयारी ज़रूरु कई आहे। सो हाणे वधीक उनजी ख़बर पवंदी जॾहिं हतमी चूंड नतीजा ईंदा। सो अॼु जो हीउ जेको असांजो प्रोग्राम आहे हिते नाज़रीन पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे ऐं असांखे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह वरी सुभाणे हयाती रही तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं, पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ॿिया जेके मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि उते सूरत हाल कीअं हुई 2018 में 24 में सूरत हाल छा आहे। सो पाण हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। बहरहाल अॼु जो प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।